ले अलबत कीअं चढ़ियो ॾे बाबा मां तव्हां वटि आयो आहियां थोरो कमु आहे मूंखे कुझु पैसा खपनि घणा खपनि बाबा पैसा जेतिरो घुराए तो केतिरो पैसा ॾींदासीं तो वटि टेंशन न आहे व्याज जेतिरो घुरंदे ओतिरो ॾींदे बाक़ी व्याज एतिरो घुरिजे तूं ॾेई सघे असांजो व्याज थी उरूज वारो ॾेई ॾेई तूं लही वेंदे मरी वेंदा बचा मरी वेंदई तुंहिंजो मुंहिंजो व्याज त खुटंदो ई पंहिंजो हैसियत हिसाब त घुरिजाई हा घणो खपई व्याज बसि बाबा इहे 15,000 था घुरिजनि का ॻाल्हि न आहे बाबा तोखे पैसा ॾेई छॾूं था पैसा जो हिते टेंशन न आहे बाबा बाबा तोखे व्याज ॾियूं था 15,000 त का ॻाल्हि ई कोन्हे तव्हांखे प्यार प्यार हे बाबा 20,000 मां બધા प्यार थिया बाबा तूं 20 कर हाणे व्याज थी मुंहिंजो भले के हाणे तूं 3 महीननि में तोखे ॾियणो थी 3 महीननि में तोखे थी वेंदो 1.5 लख रुपयो जे 3 महीननि में न ॾिनई न व्याज पोइ वरी वधी थी जेतिरो जल्दी थी सघे व्याज ॾिजाई असांजो कारोबार उरूज ते थी पोइ लुटिजी वेंदे ठीकु आहे बाबा थोड़ी घणी रोज़ी को बि लुटिजी वेंदे मां ॿुधायां थो मां एहसास न कंदो छो जो असां व्याजी माण्हू खे कंहिंखे एहसास न ईंदो आहे हाणे हलंदी कर उतां हल ॿियो कोई बि अचे हल बाबा हल महिरबानी बाबा महिरबानी हल व्याज वठण मां बि बाबा ग़रीबनि खे व्याज ॾींदो आहे जेको ॾेई न सघनि लुटिजी वेंदा अहिड़ा सॼी ज़िंदगी पिया मुंहिंजो व्याज न लाइ सघंदा जेतिरो कमाईंदा ओतिरो हेॾे व्याज ॾींदा असांखे त एहसास न कंदा छो कि व्याजी माण्हू न बाबा सुञा सुञा टर ॾींदा थी हिते असां वटि